जॾहिं खां सहाफ़त में पेर पातो आहे तॾहिं खां सकण प्रेस क्लब जा थी रहिया आहियूं, जंहिंजो सबबु इदारे जे सीनियरनि पारां रहनुमाई ऐं जूनियरनि पारां शफ़क़त जो मिलणु आहे। इहा ॻाल्हि सीनियर सहाफ़ी ऐं सकण प्रेस क्लब जी वर्किंग कमेटी जे मेंबर अदनान ख़ानज़ादा प्रेस क्लब पारां साणुसि मल्हायल रिहाण में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त ज़माने जा लाह चाढ़ा बि ॾिठासीं, सहाफ़त जा नवां रंग नवां रूप बि ॾिठासीं, पर अल्हम्दुलिल्लाह सकण प्रेस क्लब पंहिंजे वजूद जे पहिरें ॾींहं खां वठी साख क़ाइमु रखंदो अचे। इन करे असीं पंहिंजे वचन जो वरी वर्जाउ कंदासीं त सकण प्रेस क्लब खे पंहिंजो ॿियो घरु सम्झूं था। इन मौक़े ते सकरंड प्रेस क्लब जे सदर क़ाज़ी जावेद सनाई, जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, रज़ा मोहम्मद सियाल, ग़ुलाम हैदर सोलंगी ऐं गुल मोहम्मद कीरियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सकण प्रेस क्लब मोहबतुनि जो मर्कज़ रहियो आहे। अदनान ख़ानदादा जहिड़ा खोड़ नौजवान असांजा साथी आहिनि। संदन मोहबतुनि ऐं इदारे सां सचाईअ सबबु खेनि मान ॾींदा आहियूं। अॼु जी रिहाण बि उन जो नतीजो आहे। इन खां अॻु सहाफ़ियुनि पारां अदनान ख़ानदादे खे अजरकुनि, हारनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते मंसूर लगारी, ग़ुलाम रसूल कीरियो, मोहम्मद रमज़ान मंगसी, ग़ुलाम नबी मल्ला ऐं अहसन रज़ा भट्टी पिणु शरीक हुआ।